इख्तिताम पसीर होने वाली है, आखिरी मरहले के अंदर चल रही है। आपसे गुजारिश है कि आप अब महफिल के अंदर आ जाएं ताकि इस महफिल का हक हो जाए, अदा हो जाए, लंगर का भी हक अदा हो जाए। गौसे आजम मोहम्मद का महबूब है, गौसे आजम जमाने का सुल्तान है, गौसे आजम की हर जगह मची धूम है, गौसे आजम का घर घर में फैजान है, गौसे आजम का घर घर में फैजान है। सारे बलियों की गर्दन झुकाई गई, मोहर उनके कदम की लगाई गई, चाहे औकात हो चाहे अब्दाल हो, मेरे गौसे शरीफ का बदा खान है। माली के दर का फकीर हूँ, मेरे आगे कोई अमीर क्या, माली के दर का फकीर हूँ, मेरे आगे कोई अमीर क्या। मेरी ठोकरों में यजीद है, मेरे लब में सिकरे हुसैन है। मैं फिदाए आले रसूल हूँ, कोई पारसा है हुआ करे, मैं फिदाए आले रसूल हूँ, कोई पारसा है हुआ करे। मुझे अपने काम से काम है, उससे अपने काम से काम है। फौलाद का दिल पत्थर का जिगर सब पारा पारा होता है, फौलाद का दिल पत्थर का जिगर सब पारा पारा होता है। अरे जब नाम अली का लेते हैं मैदान हमारा होता है, जब नाम अली का लेते हैं मैदान हमारा होता है। नारे तकबीर, नारे तकबीर, नारे रिसाला, नारे हैदरी, सैयद नूरुल्लाह शाह बुखारी, दारुल उलूम अनवारे मुस्तफा, फैजान सैयद कबीर अहमद शाह बुखारी, फैजान सैयद नूर मोहम्मद शाह जिलानी, जश्न गौसे आज़म। स्टेज मथे रौनक अफरोज उलमाए किराम, खुलफाए ज़वील एहतराम, तमाम सजी जमात सगोरी, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। सलाम। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह व कूनू मअस सादिक़ीन। सदक़ल्लाहु मौलानाल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल अमीनुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। वहदहू ला शरीक लहू। चवंदो आ फर्ज़ वाजिब सुन्नतूं तन्यो तरक मपा, तोबा संदी तस्बीह पढ़ी सा पुजा, नगा पंहिंजे नफ़्स खे का सही राह सुहा। हीअ पिरियां जी ॻाल्हिड़ी हीअं से ला त संदी दोज़ख बा तो ओॾियाई न वञे। वहदहू ला शरीक लहू, इहो विहाइज वीह, खटे जे हाराए हंध तुंहिंजो ही, पाण चवंदई पी भरे जाम जन्नत जो। दुरूद शरीफ आवाज़ बुलंद। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यदिना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लम। सल्लु अलैहि सलातन व सलामन अलैका या रसूलल्लाह, सलातन व सलामन अलैका या हबीबल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। जेकॾहिं ॿाहिरि मुंहिंजो आवाज़ पुॼंदो हुजे, ॿाहिरि जेकॾहिं मुंहिंजो आवाज़ पुॼंदो हुजे त कन ॾेई ॿुधो। जेके सिर्फ़ु लंगर खाइण आया हुजनि भले लंगर खाओ, ऐं जेके गौसे आज़म जी मजलिस में आया हुअनि उहे हिन तंबू जे अंदरि अचो। जेके गौसे आज़म जी मजलिस में आया आहिनि उहे टोटल हिन तंबू जे अंदरि अचनि, ऐं जे सिर्फ़ु लंगर खाइण आया आहियो त पोइ ॿाहिरि रहो, महिरबानी करे हिन जे अंदरि अचण जी ज़रूरत न आहे। जे सिर्फ़ु लंगर खाइणो हुजे त पोइ ॿाहिरि रहो, अंदरि अचण जी कोई ज़हमत न उठाए। सिर्फ़ु लंगर खाइण आयो हुजे उहो न अचे अंदरि, असीं सम्झी वेंदासीं हलिया त हीउ सिर्फ़ु लंगर खाइण आयो आहे।
जेके सिर्फ़ लंगर खाइण आया हुजनि या दुनियावी मक़सद जे लाइ आया हुजनि, उहे ॿार रहनि, ॻाल्हियूं कनि, मोबाइल हणनि ऐं पंहिंजे हिसाब सां सलाह मशवरा कनि। ऐं जेकॾहिं गौस आज़म जे नाले सां आया आहिनि त पोइ अंदरि अचो। गौस आज़म जे नाले सां केरु आयो हिते हिन मजलिस में? आप हजरात आगे बैठे, ऐं आउं इंतिज़ामिया खे अपील कयां थो मानी बंदि कई वञे। आगे बैठे हैं। अब मानियूं खारण वानी खे घुराया आहिनि या मजलिस लाइ घुराया आहिनि? हिते जे ॻोठ वारनि खे आउं अर्ज़ु कयां थो मानी चांहि फौरन बंदि कई वञे। ऐं मानी चांहि खाइण आया हुन उन्ही खे चओ ऐं ॿाहिरि रहो ऐं मजलिस ख़तम थी तंहिं खां पोइ मानी आखे खाराईंदासीं, ऐं ॿाहिरि रहो। जेके मानी खाइण आया हुजनि भले ॿाहिरि वेही रहनि, कोई ज़रूरत न आहे अंदरि, कोई ज़रूरत न आहे कतन। सिर्फ़ु जेके गौस आज़म जे लाइ आया हुजनि उहे तंबू अंदरि अचनि। दुरूद शरीफ़ पढ़ंदा अचो, हलिया अचो अंदरि। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मौलाना, अल्लाह जो महबूब राज़ी थी वञे। दुरूद शरीफ़ पढ़ंदा अचो, अंदरि हलिया अचो। मानी बंदि कई वञे, चांहि बंदि कई वञे, टोटल बंदि कयो वञे। जेकॾहिं जलसो करिणो आहे त प्रोग्राम हलंदे मानी न हलाइणी, ऐं जेकॾहिं आखे मानियूं खाराइणो आहिनि त पोइ मानी हलायो, त पोइ प्रोग्राम बंदि रखो। हिकिड़ो कमु थींदो, ॿई भेड़ा कम कोन थींदा। असांखे मक़सदु मालूम ई कोन हिन प्रोग्राम जो। मानियूं खाराइण जे लाइ घुरायूं था, भत कयो आहे हिते। अल्लाहुम्मा सल्ली अला दुरूद शरीफ़ जो विर्द जारी रखो। मुहम्मदिन बारिक वसल्लम सल्लु अलैहि सलात। आऊं ॿाहिरि फालतू माण्हू जेके फिरंदे ॾिसां पियो, उहे टोटल या त अंदरि अचनि या पोइ ॿाहिरि ना ॾेई वेही रहनि। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मौलाना मुहम्मदिन दुरूद शरीफ़ आवाज़ बुलंद पढ़ंदा रहो। सलातन व सलामन अलैहि अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यदिना व मौलाना मुहम्मद व बारिक वसल्लम सल्लु अलैहि सलातन व सलामन अलैका या रसूल अल्लाह सलातन व सलामन अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। जेके ॿार आहिनि अञा बि अंदरि अचनि, अञा बि मौक़ो आहे। ऐं पोइ लठी खणी ॿ माण्हू आऊं हुते बीह रहे तो अंदरि वञणु कोन ॾींदो आहे कोई। ऐं चाहींदा अंदरि अचनि, पर अंदरि अचण को ॾिबो कोन आहे। दुरूद शरीफ़ पढ़ंदा रहो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यदिना व मौलाना मुहम्मद व बारिक वसल्लम सल्लु अलैहि सलातन व सलामन अलैका या रसूल अल्लाह सलातन व सलामन अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। वरी दुरूद शरीफ़ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मौलाना मुहम्मदिन बारिक वसल्लम सल्लु अलैहि सलातन व सलामन अलैका या रसूल अल्लाह सल्लल्लाहु तआला। असांखे दुरूद शरीफ़ अचे थो? जमा सगुर दुरूद शरीफ़ पढ़णो अचे थो? पढ़ो आवाज़ है। अञा जोर से पढ़ो, मूंखे ख़बर पए दुरूद शरीफ़ केरु नथो पढ़े। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यदिना व मौलाना मुहम्मद व बारिक वसल्लम। ही ज़िंदगी जेका आहे न, ही असां अल्लाह खां उन कर्ज़ तौर रखी कोन जो रब ॾिनी आहे असांखे। अल्लाह जी नेमत आहे। सारी उम्र 40 साल हुजे या 50 साल, 60 साल हुजे या 80 साल, ये रब ॾिनी आहे असांखे। अल्लाह जंहिं असांखे 80 100 साल या 90 साल 40 साल जेकी बि उम्र ॾिनी आहे, ई कर्ज़ तौर न आहे ॾिनी। असीं कर्ज़ मंगियासीं त रब ॾेई छॾी असांखे। असीं जंहिं अल्लाह असांखे इहा एॾी उम्र ॾिनी आहे, असीं उन रब जे लाइ 2 मिंट ॾियण जे लाइ तयारु न आहियूं। 10 मिंट तयारु ॾियण जे लाइ न आहियूं। मौत जॾहिं मथे अची वियो, साह कढण वारो मलाक जॾहिं मथे अची वियो, तॾहिं इहे कचारियूं अवारियूं केरु कंदो? तॾहिं अव्हां जे बजाए बीड़ियूं केरु पीअंदो? तॾहिं अव्हां जे बजाए ॿार मोबाइल केरु हलाईंदो? तॾहिं सियासत जूं ॻाल्हियूं केरु कंदो? तॾहिं अव्हां जे जेको आहे सो इहो ॿार फालतू वारियूं गिलाऊं ऐं हसद ऐं बुग़्ज़ वारियूं ॻाल्हियूं केरु कंदो? ॿिए मथां ठठोरियूं केरु कंदो? ये रब तबारक व तआला जल शानहू नेमत अता कई आहे। ज़िंदगी जंहिंखे असीं निकमी बर्बाद करे रहिया आहियूं, जंहिंखे असीं निकमी जेको आहे सो सफ़ा बेक़ीमत बर्बाद ऐं फुज़ूल ख़र्च करे रहिया आहियूं।
इहो हिकिड़ी हिकिड़ी घड़ी क़ीमती आहे, हिकिड़ी हिकिड़ी जेको आहे सो हिकिड़ो हिकिड़ो लम्हो ऐं सेकेंड क़ीमती आहे। जॾहिं मौत मथे ते अचे थो, उन टाणे मौत जॾहिं मथे ते अचे थो, उहो ॾींहुं यादि कर जंहिं ॾींहुं अखियूं छत में खुतल हूंदई, उहो ॾींहुं यादि कर जंहिं ॾींहुं अखियूं छत में खुतल हूंदई, मलाइक साह कढण वारा विहाणनि वटि वेठल हूंदई। सकरात जो समय हूंदो, घर वारा हथ कढी छॾींदा, पुट आहे पर बेज़ार आहे, कॾहिं साह निकिरे ऐं खणूं बाबे खे, ॿिए जे करे आहे त पोइ बेज़ार आहे, या हाणे कॾहिं हिन जा जेको आहे साह लाश खणे ऐं खणी ॿूरे अचऊंसि। तोखां कोई पुछे जे हिकिड़ी घड़ी तोखे ॾियूं था, केतिरी क़ीमत ॾींदे? हिकिड़ो कलाक या अधु कलाक या मिंट तोखे ॾियूं था अञा उमिरि जो वधीक, तूं केतिरी क़ीमत अदा कंदे? त तूं चवंदे जेकॾहिं ज़मीन ऐं आसमान जी टोटल क़ीमत उन टाणे मुंहिंजे हथ में हुए त हिकिड़े कलाक ख़रीदण जे लाइ ॾेई छॾियां। इहा आउं सही चवां पियो या ग़लति? इहा क़ीमती ज़िंदगी पूरे ज़मीन ऐं आसमान जी दौलत ॾियण सां जेको हिकिड़ी मिंट नथी मिले, उहो अल्लाह अव्हां खे मुफ़्त में ॾिनी आहे। अल्लाह मुफ़्त में ॾिनी आहे, जंहिंजी को क़ीमत न आहे। हिकिड़ी हिकिड़ी घड़ीअ जे लाइ असां करोड़ों रुपया ख़र्च करण जे लाइ तयार आहियूं। डॉक्टर खे चऊं यार जेतिरा पैसा लॻनि तूं पैसनि जी परवाह न कर, असांजे रिश्तेदार खे बचाए ॾे, असांजे हिन अज़ीज़ खे बचाए ॾे, ही मरण न खपे, हिन जी मौत टाल। डॉक्टर चवे थो मौत टालण मुंहिंजो कमु न आहे, मौत मूंखां न टलंदी, ऐं असीं हुनखे बचाइण चाहियूं था, पूरी दुनिया जी रक़म हुन मथे ख़र्च करणु चाहियूं था, पर उन जे लाइ हिकिड़ो बि मिंट मिलण जे लाइ न आहे। हिकिड़ो मिंट जेको आहे सो क़ीमतन असांखे नथो मिले। उहा ज़िंदगी, उहो वक़्तु अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू असांखे फ्री में अता कयो आहे। जेको फ्री में अता कयो आहे उन मालिक जेको जंहिं हेॾी ज़िंदगी असांखे ॾिनी आहे, उन जे लाइ असीं हिकिड़ो कलाक नथा ॾियूं? बेशरमाई जी हद या न? उन जे लाइ असीं अधु कलाक नथा ॾियूं? ऐं असीं अहिड़े मौक़े मथे बि ॿाहिरि वेही हसद ऐं गिलाई जूं ॻाल्हियूं करियूं था, कीने बुग़्ज़ जूं ॻाल्हियूं करियूं था, अञा बि असीं शैतान जो साथ नथा छॾियूं। अफ़सोस हुअणु खपे असांजे हाल मथे, अफ़सोस हुअणु खपे असांजे हाल मथे। ही वक़्तु वापसि कीन मिलंदो, ही जेके ॾींहं मिलंदा कोन। पंहिंजे बचपन खे गनीमत सम्झ, बचपन खां पोइ जवानी खे गनीमत सम्झ, जवानी खां पोइ पोड़पण खे गनीमत सम्झ, पोड़पण खां पोइ भले मंजे मथे पियो आई उनखे बि गनीमत सम्झ। जॾहिं मौत अची वियो तंहिंखां पोइ को शइ मिलण वारी न आहे। दुरूद शरीफ पढ़ो था, मुझे गाल मत अचा। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यदिना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम सल्लु अलैहि सलातन व सलामन अलैका या रसूल अल्लाह, सलातन व सलामन अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। और साहब अब्दुल हलीम हजरत मौलाना रूम, हजरत मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह तआला अलैहि जो शेर पढ़ियो पे, यक ज़माना सुहबत बा औलिया बेहतर सद साला ताअत बेरिया। हिकिड़ी घड़ी जेको अल्लाह वारनि जी ख़िदमत में गुज़रे, उ 100 साल बेरिया इबादत खां भली आहे। 100 साल जी बेरिया इबादत उन खां भली आहे। बेरिया इबादत कहिड़ी हुजे थी ख़बर असांखे? असीं जेकॾहिं इबादत करियूं था, असांखे त इबादत जी को क़दुरु क़ीमत ई न आहे। मिसाल ॾेई सम्झाइजे कहिड़े नमूने? हीउ जेको रुपया असीं कमायूं था, दौलत कमायूं था, जंहिं माल जे लाइ असीं मरण जे लाइ तयारु आहियूं, जंहिं माल जे लाइ असां ग़रीब जेको पाड़ोसी खे मारण जे लाइ तयारु आहियूं, कंहिंजो खून पीअण जे लाइ तयारु आहियूं, जंहिं दौलत जे लाइ असीं पोड़े पीउ खे धक हणण जे लाइ तयारु आहियूं, जंहिं दौलत जे लाइ असीं पंहिंजे बचनि खे मारण जे लाइ तयारु आहियूं, जंहिं दौलत जे लाइ असीं पंहिंजे भाउ जो साह करण जे लाइ तयारु आहियूं, इन दौलत जी एॾी क़दुरु क़ीमत जॾहिं असांजी दिलि जे अंदरि आहे, इहो दौलत केतिरो कमु ॾिए थी असांखे? इहा दौलत केतिरो कमु ॾिए थी असांखे? क़बर में हलंदी बेड़ी बचाईंदी दोज़ख जी आग खां।
बचाईंदी रब जे कहर ऐं जलाल खां, बचाईंदी असांखे रब जी कहर वारी नज़र खां, बचाईंदी असांखे अज़ाब खां, बचाईंदी असांखे नारे जहन्नम खां। इहो धन दौलत जेको असीं इकठो करे रहिया आहियूं, जेको असीं जंहिं मथे नाज़ करे रहिया आहियूं, ई कारे नांग जी शक्ल में गले में पहिरायो वेंदो। इहो आग जी शक्ल में असांजे गले में पहिरायो वेंदो ऐं आग जूं हथ कड़ियूं असांजे हथनि में पहिरायूं वेंदियूं। इहो माल भलो न आहे। जेकॾहिं माल भलो हुजे हा त अल्लाह तबारक व तआला जल शान हू पंहिंजे यारनि ऐं पंहिंजे दोस्तनि मथे माल सां उन मथे मींहं करे छॾे हा। अल्लाह जा जेके महबूब वली आहिनि, अल्लाह जा जेके महबूब बंदा आहिनि, अल्लाह जा जेके महबूब मखसूस बंदा आहिनि, उन्ही खे बि रब तबारक व तआला जल शान हू इहो माल इन नमूने अता न कयो जीअं असांखे। अल्लाह जा महबूब बंदा माल खां भॼंदा हुआ। ही आग आहे दोज़ख जी। दुनिया कलीलुन मिताउ कुल्लु मिताउ दुनिया कलील। दुनिया जो तमाम मिता, दुनिया जी तमाम मालो मिल्कियत के कम जो ना थोड़ो आहे। रब तबारक व तआला जल शान हू जी नज़र में, रब जी नज़र में इन माल जी को वक़ादर क़ीमत न आहे जंहिंखे असीं एतिरे सूरी अहमियत ॾियूं था। ऐं नेक अमाल ये इबादत या इबादत उहो आहे जेका आख़िरत जी किरनसी आहे। असीं हितां अमेरिका वञूं था, असांखे रुपया कमरीन था, डॉलर खपनि था। असीं हितां अरब वञूं था, असांखे रियाल खपे। असीं अरब इमारत वञूं, असांखे दीनार खपनि। हर मुल्क जी किरनसी अलॻि आहे, हर हुकूमत जी किरनसी अलॻि आहे। उते उन जो रुपयो चले थो, उन जी किरनसी चले थी। अमेरिका में जीअं डॉलर हले थो, यूरोप में यूरो हले थो, सऊदीया में रियाल हले थो, मुख़्तलिफ़ अरब इमारात में दीनार हलन था। हर मुल्क जी किरनसी अलॻि आहे। इन ही नमूने हिन जहान जी किरनसी जेका ही फना वारी किरनसी आहे, बेकार किरनसी आहे, इहा किरनसी आहे। ऐं हुन जहान जी किरनसी, आख़िरत जी किरनसी, किरनसी दारुल बका जी किरनसी आहे। उहो किरनसी बि बका आहे। उन किरनसी जो नालो नेकियूं आहिनि, भला अमल आहिनि, नमाज़ आहे, रोज़ा आहिनि, ज़कातूं आहिनि, सदक़ात आहिनि, ख़ैरातूं आहिनि, भला कम आहिनि, चङाइयूं आहिनि। ऐं हिन पाक महफ़िलनि में वेही घड़ियूं गुज़ारणा आहिनि। इहा किरनसी आहे हुन मुल्क जी। ऐं हीअ जेको सो फानी किरनसी आहे हिन फानी उमिरि जी। जर मथे फोटो जीअं, जर मथे फोटो जीअं तूं बि आहीं तीअं थोरा ॾींहड़ा दुनिया मंझि। पाणी मथे ॾिठो हिकिड़ो बुलबुलो बणे थो, पाणीअ मथे बुलबुलो बणंदे ॾिठो आहे। पाणी जेकॾहिं जोश में अचींदो, छोली मारींदो, या असां पाणी खे मथे न ईंदासूं त पाणी मथे हिकिड़ो बुलबुलो बणे थो, फोफे टाइप बणे थो मामूली। उहो केतिरी देरि होए थो? पाणी जो बुलबुलो घणी देरि होए ॻाल्हायो? कावड़ जो भले कावड़जी पोइ हक़ चई छॾींदुसि। मूंखे कोई डपु न आहे, अल्लाह जे फज़ल सां कोई डपु न आहे। वधि में वधि दावत कोन कंदा, ॿियो छा कंदा? हक़ चवणो असांजो फर्ज़ आहे। जेकॾहिं हक़ न चओ त सुबुह जो निड़ी मथूं था। असांखे बि ख़ुदि 5 वक़्त नमाज़ पढ़नि, ख़ुदि जो पंहिंजे पाण खे संवारीनि। उलमा जी ज़िमेदारी एतिरी न आहे, इहा त ज़िमेदारी अव्हां जी आहे जो पंहिंजे पाण खे सुधारियो। नमाज़ूं पढ़ो, तहज्जुद गुज़ार बनो, नवाफ़िल पढ़ो, नमाज़ूं पढ़ो। इहो सॼो अव्हां जी ज़िमेदारी आहे। ऐं उलमा जी ज़िमेदारी इहा आहे जो पंहिंजे पाण खे न बल्कि अवाम खे सुधारीनि। उलमा जी ज़िमेदारी आहे ख़ुदि न, ख़ुदि त नमाज़ी आहिनि, अवाम खे नमाज़ी बनाइनि। ख़ुदि जेकॾहिं तहज्जुद गुज़ार आहिनि, अवाम खे तहज्जुद गुज़ार बनाइनि। जे न त क़यामत जे ॾींहुं पुछा थींदी जो मुंहिंजा बंदा इल्म जहिड़ी लाज़वाल दौलत मूं तोखे अता कई हुई, मूं मुंहिंजी जेको हिदायत जो शर चश्मो आहे उन जो चश्मो हिकिड़ो तोखे ॾिनो हो, त उन जो कहिड़े नमूने वापरास कयो। जेकॾहिं उलमा इन ॻाल्हि में पकड़ा विया ऐं इल्म जो इस्तेमाल सही नमूने न कयो वियो त हीअ उलमा जी मजलिस आहे। क़यामत जे ॾींहुं आग जो लगाम पहिरायो वेंदो।
आग जो लगाम पहिरायो वेंदो उलमा खे, आग जो लगाम। घोड़ो जॾहिं नथो मञे तॾहिं अॻे जेको जॾहिं घोड़ो कोई आदमखोर हूंदो हो या घोड़ो कोई बदमाश हूंदो हो त उनखे अलियाण लगाम चाढ़ींदा हुआ। कहिड़ो? अलियाण लगाम। हाँ, ये अलियाण लगाम उन आग वारे लगाम मां को शइ न आहे। ही लोह जो या रुख जो लगाम हूंदो आहे ऐं अलियाण जे अंदरि वरी कुंडा हूंदा आहिनि जेको घोड़े खे मुंहं में लॻनि ऐं हू लगाम जेको उलमा खे चाढ़ियो वेंदो हू दोज़ख जी आग में तयारु थियल हूंदो। आग जो लगाम हूंदो जेको मुंहं में चाढ़ियो वेंदो उलमा खे। जंहिं उलमा सच न चयो उनजे लाइ, जंहिं मौलवी सच चवंदा न मौलवी त मथो खाई छॾियो। नमाज पढ़सा असीं असांजे वास्ते पढ़सा, अबां जो कि असीं असांजी क़बर में जासां। हाणे बाबा ऐं अवां जी क़बर में वेंदा बाबा सां गॾु मौलवी टंगियो पियो। अवां सां गॾु जेकॾहिं मौलवी अवां खे नथो चाहे नमाज जो मिस्कीन, जेकॾहिं अवां खे सच जो नथो चाहे थी मौलवी अवां सां गॾु टंगियो पियो हूंदो, उनजो छा करणो? उनजो कीअं जवाबु ॾियणो? मौलवी मजबूर आहिनि, उलमा मजबूर आहिनि, हक़ को जेके अहले इल्म आहिनि उहे मजबूर आहिनि, चवणो पवंदो। जे न चयो वियो त ख़ुदि जी निड़ी मथां हूंदा। दुरूद शरीफ़ पढ़ सकते अला मौलाना मोहम्मद अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद व अला आले सय्यदिना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम। सल्लु अलैहि सलातन व सलामन अलैका या रसूल अल्लाह, सलातन व सलामन अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। दुनिया जी लालच हिन दुनिया जी लालच असांखे एॾा बर्बाद कया आहिनि, एॾा बर्बाद कया आहिनि, एॾा अंधा कया आहिनि, एॾा गाफ़िल कया आहिनि जो हक़ वाज़े असांखे नज़र नथो अचे। आग ॿरंदी असीं ॾिसूं नथा, हक़ खे असीं ॾिसूं नथा, सिज खे असीं ॾिसूं नथा, अखियुनि मथे पटी ॿधी पई आहे। अल्लाह जे महबूब फरमायो तालिब दुनिया किलाबुन, दुनिया जो तालिब कुत्तो आहे। दुनिया जो तालिब कुत्तो आहे ऐं कुत्तो दुनिया जो तालिब कुत्तो आहे। कुत्तो कीअं चयो वियो? हाॾो चयो वञे। हाॾो बि मुर्दार खाए थो न। कुत्तो छो चयो वियो? मुर्दार खाए थो ऐं हाॾो बि मुर्दार खाए थो। ॿिया बि के जेको जानवर मुर्दार खाइनि था, पर कुत्ते जो छो चयो वियो? कुत्ते जो इन जे लाइ चयो वियो जो कुत्तो जेकॾहिं कोई हाथी जी ढूंढी आहे ऐं हिकिड़ो कुत्तो उन मथे मुर्दार मथे खाइण वियो, ॿियो कुत्तो भले हिन जो भाउ आयो त उनखे भेड़ो कोन खाइण ॾींदो, झगड़ो करे पवंदो, विड़ी पवंदो भेड़ो, उन ई टाणे जो कुझु ॾंद टकाए बीह रहंदो। कुत्तो चवंदो आई हाथी मां हिकिड़ो खाईंदुसि, तूं भेड़ो न खपे। ऐं वीचारो हाॾो ही कागड़ो हाॾो कांग इन जे करे हिकिड़ी हॾी नंढड़ी ॾिठी त कां कां करे पंहिंजी पूरी कुट में कबीले खे भेड़ो कंदो। ये हाॾो कांग जंहिंखे असीं पुछड़ो चऊं था, असीं बेकार चऊं था, इन जे करे हिकिड़ी हॾी ॾिठी त कां कां करे सारी बिरादरी खे भेड़ी करे पोइ खाईंदो। ऐं तो हाथी जी ढूंढी ॾिठई त भाउ खे कोन खाइण ॾींदो। इन करे दुनिया जे तालिबनि खे अल्लाह जी महबूब मंझां जेको लक़ब मिलियो आहे उहो कुत्ते जो मिलियो आहे। असीं पंहिंजे पाण खे सुधारियूं। ही दुनिया जी जेको मोहब्बत आहे इहा बेकार आहे, इहा बर्बाद करण वारी आहे। शाह साहब इन जे लाइ हिकिड़ो असांजे लाइ मिसाल ॾिनो आहे। दुनिया सभु दरिया को तारू तंहिंमें, दुनिया सभु दरिया को तारू तंहिंमें, हिकिड़ी मौज मेहरान जी, हिकिड़ी लोभ लालच जी, ॿियो आतिशी ओड़ा तालिबन तोड़ा मोड़े चाढ़ियूं मुकड़ियूं। शाह साहब फरमायो। इन जी सम्झ मूंखे कोन अची न इंशा अल्लाह अज़ीज़ मुंहिंजो मौज़ू अलाए कहिड़ो, पर हाणे वियो ॿिए पासे। हाणे इहा ई ॻाल्हि थो सम्झायां त दुनियावी दौलत ऐं दुनियावी मोहब्बत जेका आहे इहा असांखे किथे खणी वञे थी ख़बर आहे। हिकिड़ो मिसाल पेश करियां। अगरि असीं हुजूं ॿेड़ीअ में कश्तीअ में ऐं कश्ती हुजे पाणीअ में दरिया मंझि, असांखे पाणीअ सां मोहब्बत आहे, पाणीअ सां मोहब्बत आहे छो त असांजी कश्ती हलाए थो। दरिया जे अंदरि पाणी हूंदो तॾहिं कश्ती हलंदी न। दरिया जे अंदरि पाणी हूंदो त कश्ती हलंदी, जेकर दरिया सुको त कश्ती बीह रहंदी, ॿेड़ी बीह रहंदी। ऐं हाणे उन पाणीअ सां मोहब्बत आहे जो पाणी हुजे, पूरो मौज मज हुजे,
ऐं गहरो पाणी हुजे त ॿेड़ी हले, कश्ती हले, पर न पाणी सां घणी मोहबत कंदे ऐं एॾी मोहबत करी जो न पाणीअ खे ॿेड़ी अंदरि अचण ॾेई त पाणी ॿेड़ी अंदरि अची वियो त, या ॿेड़ी पाणीअ मंझि हली वई त कहिड़ो हाल थींदो? ॻाल्हि सम्झ में अचे थी? पाणी ॿेड़ी अंदरि अची वियो त बि ॿेड़ी ग़रक़, ॿेड़ी ॿुॾी। हा भैया ॿेड़ी ॿुॾी वरी ॿेड़ी ॿुॾणु आसान न आहे। चवंदा ख़बर न आहे जी ॿेड़ी कीअं ॿुॾे थी। जीअं असीं पिण जी ॿेड़ी ॿोड़ी पिया ख़बर नथी पए। अलाह पनाह ॾे, ही पंहिंजो वक़्तु बर्बाद करे ॿेड़ी ॿोड़ियूं पिया पंहिंजी पंहिंजी। अलाह पनाह ॾे। जेकॾहिं पाणी कश्ती अंदरि अची वियो त बि ॿेड़ी ॿुॾी, जेकॾहिं ॿेड़ी पाणीअ मंझि हेठि वई त बि ॿेड़ी ॿुॾी। ॿिन्ही पासे ॿुॾंदड़ ॿेड़ी आहे, पाणीअ जो नुक़सान नथो थिए, ॿिन्ही पासे ॿेड़ी ॿुॾे थी। यानी जेकॾहिं पाणी आयो ॿेड़ीअ में त बि ॿेड़ी ॿुॾी, ऐं जेकॾहिं ॿेड़ी पाणीअ मंझि वई त बि ॿेड़ी ॿुॾी। पोइ कजे छा? पाणी कहिड़ी हुजे? छा फरमाए थो? मिसाल ईअं ॾिनो आहे, अॻ में ॿिया बैत आहिनि, उन जे अंदरि मिसाल इहो ॾिनो आहे पंहिंजे कलाम सां त ओ बंदा, ही दुनिया है दरिया, दुनिया है दरिया, तुंहिंजी दिलि आहे कश्ती, तुंहिंजी दिलि आहे कश्ती। ॿेड़ी जॾहिं दरिया मथे हले थी, पाणीअ मथे तरे थी त हले थी ऐं पार पुॼे थी। दरिया मथे, पाणीअ मथे ॿेड़ी हुजे त पोइ पार पुॼे, ऐं पाणी ॿेड़ी मंझि आयो त बि ॿेड़ी ॿुॾी, जेकॾहिं ॿेड़ी पाणीअ मंझि वई त बि ॿेड़ी ॿुॾी। इन जे लाइ करे इहो दिलि तुंहिंजी कश्ती आहे, इहो दुनिया जी दौलत तुंहिंजी दिलि जे अंदरि न अचणु खपे। दिलि जे अंदरि जेकॾहिं दुनिया आई त बि तुंहिंजी दिलि ॿुॾी ऐं ॿेड़ी ॿुॾी। ॻाल्हि सम्झण जी कोशिशि कजां, गहरी ॻाल्हि आहे। जेकॾहिं इहा दुनिया, इन दुनिया जी मोहबत, इन दौलत जी मोहबत जेकॾहिं तुंहिंजी दिलि वारी कश्ती मंझि अची वई त बि ॿेड़ी ॿुॾी। ऐं जेकॾहिं इहा दिलि तो दुनिया अंदरि लॻाई, इन दिलि खे जेकॾहिं दुनिया अंदरि ग़रक़ कई त बि ॿेड़ी ॿुॾी। कजे छा? इनखे हीअं करिणो आहे, दुनिया हेठि रख, पेरनि हेठां रख ऐं मथे दिलि खे रख त पोइ पार पुॼंदे, त पोइ पार पुॼंदे। ॿेड़ी जीअं पाणीअ मथे हूंदी आहे, जेसीं तक ॿेड़ी पाणीअ मथे हूंदी आहे, कश्ती पाणीअ मथे हूंदी आहे, पाणीअ जो जहाज़ पाणीअ मथे हूंदो आहे, तेसीं तक पुॼण जी उमेद हूंदी आहे। ऐं जेकॾहिं पाणी अंदरि अची वियो या ॿेड़ी पाणीअ मंझि वई त कमु लही वियो। असांखे असांजी दिलि इन दुनिया जे अंदरि नाहे रखणी, न दुनिया दिलि जे अंदरि रखणी आहे। दुनिया खे पेरनि हेठां रख, पेरनि जी ठोकरनि हेठां रख, जीअं अब्दुल कादिर जीलानी रखी हुई, जीअं अल्लाह जे महबूबनि रखी हुई, जीअं हज़रत गौसुल आलमीन रखी हुई, जीअं हज़रत बाबा फरीदुद्दीन गंज शकर रखी हुई, जीअं हज़रत ख्वाजा मोइनुद्दीन अजमेरी रखी हुई, जीअं अल्लाह जे महबूब रखी हुई, जीअं अल्लाह जे महबूब रखी हुई। अल्लाह वारनि कॾहिं दुनिया जे अंदरि न दिलि विधी, न दुनिया दिलि जे अंदरि आई। दुनिया खे ऐं दुनिया जी मोहबत खे पंहिंजे पेरनि जी ठोकर मथे रखियो हमेशह। पढ़ो अल्लाह जे वलियनि जी सीरत खे, पढ़ो अल्लाह जे वलियनि जी जेको आहे सो ज़िंदगी खे, पढ़ो अल्लाह जे वलियनि जे वाक़िआत खे। जेकॾहिं पढ़ी नथी सघे त हीअ उलमा जी जमात एतिरे जे लाइ आहे, ही मजलिसूं एतिरे जे लाइ आहिनि, हे असांखे औलिया अल्लाह जी ज़िंदगी सुणाइनि, असांखे अल्लाह वारनि जी जेको हयात पाक आहे, जिन में असांजे लाइ रहनुमाई आहे, जिन जे अंदरि असांजे लाइ सोझणो आहे, जिन जे अंदरि असांजे लाइ सभु कुझु आहे, उहो ज़िंदगी ही सुणाइण उलमा जो कमु आहे, सुणण अवां जो कमु आहे। असीं कॾहिं था सुणूं? असांखे त भत खपे, असांखे भत खपे, असांखे चटपटियूं ॻाल्हियूं खपनि, असांखे गिलाऊं खपनि, असांखे शैतान जेको असांजो यार आहे उहो हिकिड़ो मिंट असांखां परे न हुजे, उहो असांखे भेड़ो खपे। इहो यार एॾो ख़तरनाक आहे, एॾो ख़तरनाक आहे इहो यार, असां दुश्मन सुञातो ई न आहे। इहो असांजो दुश्मन जेको आहे उहो ई शैतान आहे। इंसान जो खुलो दुश्मन केरु आहे? शैतान। अल्लाह वारनि जी मजलिस में अचो, अल्लाह जे प्यारनि जी मजलिस में अचो, अल्लाह जे वलियनि जी मजलिस में अचो,
त ज़िंदगी संवरी वेंदी हली, तव्हांजो बेड़ो ॿुॾण खां बची वेंदो हलियो, इन दुनिया जे सारी दगाबाजनि खां असीं बची वेंदासूं हलिया, शैतान जे शर खां असीं बची वेंदासूं हलिया, ऐं असांखे ख़ुदा जी यादि अची वेंदी हली। ताते बेरी आहे अल्लाह वारनि जी ख़िदमत में जेकॾहिं हिकिड़ी घड़ी गुज़ारी त पोइ वो हिकिड़ी घड़ी 100 साल जी इबादत खां बहितर कीअं आहे ख़बर आहे? ऐं उन जो मिसाल या दुरूशी पढ़ त ॻाल्हि सुणायां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मौलाना मुहम्मदिन बारिक वसल्लम सल्लु अलैहि सलातन व सलाम अलैका या रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। हिकिड़ो नंढो छोकिरो जंहिंखे घरां मां रुपयो ॾिनो जे वञ दुकान ते, हिकिड़ो रुपयो ॾिनो जे वञ दुकान मथे, उहो वीचारो रुपयो खणी दुकान मथे वियो, दुकान वारे रुपयो निहारियो, रुपयो निहारे चई ही रुपयो खोटो आहे। रुपयो छा आहे? खोटो आहे, हलंदो कोन, नकली आहे। जीअं अॼुकल्ह 500 जो नोट नकली निकिरे, 2000 जा नोट नकली निकिता, ही रुपयो खोटो आहे। पाऊं वरियो पर रुअंदो अचे, रुअण लॻो, बाज़ार जे विच में वेही रहियो, रुए पियो आवाज़ सां। बाज़ार में हलंदड़ फिरंदड़ माण्हू हुन मथे बीठा, हुन मथे अची बीठा, गोगा कयूं, रुए छो थो ही? कहिड़ो कारण आहे रुए थो? भई रोए को थो, तोखे कहिड़ी तकलीफ़ पुगी? गोगा सॼो मथे, नंढा वॾा बाज़ार जे अंदरि जेतिरा बि तमाशाई फिरिया पे मथे घेरो करे बीह रहिया, रोए को थो? तॾहिं उहो आवाज़ करे चए थो जो इन करे रुए थो जो मुंहिंजी मां मूंखे हिकिड़ो रुपयो ॾिनो हो, उहो रुपयो खणी जॾहिं आऊं दुकान मथे वियसि त दुकानदार मूंखे चयो ही रुपयो खोटो आहे। ऐं इन लफ़्ज़ मथे जॾहिं हू पुॻो त रुपयो खोटो आहे, ओछंगारो निकिरी वियो, ओछंगारो निकिरी वियो। माण्हू खिलनि पिया, मवाली हिकिड़ो रुपयो, झल 500 रुपया, ही तोखे आऊं ॾियां। उहो चए झल 1000 रुपया, ही तोखे आऊं ॾियां। झल 100 रुपया, हिकिड़े मिंट में तोखे लख रुपया ठाहे ॾियो। तूं हिकिड़ो रुपयो खोटो निकितो रुए थो? चई न न न, मुंहिंजो हिकिड़ो रुपयो खोटो निकितो, इन करे वरी ओछंगारो ॾे। तॾहिं हू माण्हू खिलण लॻा, ये रुपयो तुंहिंजो सोन जो हो? तुंहिंजो रुपयो सोन जो हो जो असांजा सारा रुपया बेकार आहिनि? असीं तोखे चंदो करे रुपया ॾियण लाइ तयार आहियूं। चई न, ई अव्हांजा रुपया कंहिं कम जा न आहिनि। आऊं जंहिं रुपये जी ॻाल्हि करियां थो, आऊं जंहिं रुपये जी ॻाल्हि करियां थो, इन अखर मथे पुॼी उहो खोटो, इते पुॼी वरी ओछंगारो ॾेई बेहोश थी वञे हलियो। माण्हुनि हवा हणी होश में आंदो ऐं उहो रुए पियो। सारा माण्हू खिलनि पिया, हू रुए पियो कि मुंहिंजो रुपयो खोटो निकितो, रुए पियो ऐं मथला खिलनि पिया। तेसीं हिकिड़ो पोड़ो उन दरवेशाना लिबास जे अंदरि उन मंझायो मामलो छा आहे? तमाशो कहिड़ो आहे? ही रोए थो, अवां खिलो था, मामलो छा आहे? ही थियो छा? कारण कहिड़ो आहे? घोड़े जो जगाड़ियो, उन तमाशान जो हिन डोकरे खे जगाड़ियो, भले अॻिते अचे। डोकरो अॻिते आयो, उन नौजवान खे पुठी थापली, उनजे मुंहं मथां गिरदो गुबार दूर करे मुंहं मथां हथ फेरे ऐं चई रुए छो थो नौजवान? तुंहिंजो मुंहुं त चंड जहिड़ो आहे, तूं रुए छो थो? तोखे तकलीफ़ कहिड़ी पुगी आहे? उन मथे अखियूं खोले जॾहिं डोकरे खे ॾिठो तॾहिं साॻी ॻाल्हि कई। चई डोकरा चाचा, मूंखे अम्मा हिकिड़ो रुपयो ॾिनो हो, उहो खणी आऊं जॾहिं दुकान मथे वियसि त दुकान वारे खे रुपयो ॾिनो, दुकान वारे रुपयो निहारे मूंखे जो खोटो आहे, इहे करे वरी ओछंगारो ॾिनई। त हाणे उहो रोअण वारो हिकिड़ो न हो, उहो डोकरो जंहिं हुनखे पुछियो हो उहो बि ओछंगारो ॾेई बेहोश थी वियो हलियो। उहो बि ओछंगारो ॾेई बेहोश थी वियो हलियो, उहो बि रुअण लॻो। हाणे हू मथे बीठा उनखे वधीक खिलण जो मौक़ो मिलियो। ॾिसो ॾिसो चढ़िया गॾिया आहिनि पाण में, ॾिसो ॾिसो ही जेको सो पागल पाण में गॾिया आहिनि। हू छोकिरो अॻे रोए पियो, हिन डोकरे खे चयो तुंहिंजो छा बिगड़ियो? छोकिरो हू नंढो, हू ॿार, उनखे त रुपये जी फिक्र आहे जे रुपयो उनजो खोटो निकितो जेको मां ॾिनो हो। पर डोकरा तुंहिंजो छा बिगड़ियो आहे? तूं छो रुए थो? कारण कहिड़ो आहे? डोकरे खे हवा हणी वरी होश में जांदो। डोकरा तूं पियो रुए, तूं छो थो रुए? तोखे कहिड़ी तकलीफ़ आहे? चई ही जेको चवे थो उहा ई नथा सम्झो।
अञा आखे इन ॻाल्हि जी सम्झ न आहे पई, अवां नथा सम्झो ही छोकिरो कहिड़े रुपये जी जेको सो ॻाल्हि करे रहियो आहे, कहिड़े दुकान जी ॻाल्हि करे रहियो आहे, कहिड़े दुकानदार जी ॻाल्हि करे रहियो आहे। अवां खे ख़बर न आहे ही हिन दुकानदार जी नथो ॻाल्हि करे, हिन रुपये जी नथो ॻाल्हि करे, ही रुपयो ॿियो आहे। ही चवण हीअ चाहे थो जीअं हिन दुकान वारे मुंहिंजो रुपयो खोटो कयो आहे, सवारे क़यामत जे ॾींहुं, कल क़यामत के दिन जॾहिं महशर जो मैदान हूंदो, आदिल अल्लाह पाण हूंदो, इंसाफ़ करण वारो ख़ुदा पाण हूंदो, ऐं नेकियूं ऐं गुनाह पिया तुरंदा। उनटाणे मुंहिंजे पले में जेको नेकियुनि वारो हिकिड़ो रुपयो हूंदो, हिकिड़ो रुपयो जेको नेकियुनि वारो, हिकिड़ी या ॿ चार नेकियूं हूंदियूं, उनटाणे रब उन नेकियुनि खे परखे, ऐं जेकॾहिं मूंखे चयो मुंहिंजा बंदा ही तुंहिंजूं नेकियूं खोटियूं आहिनि, त कहिड़ो हाल थींदो। जेकॾहिं उन वक़्त में जेका पूंजी गॾु हूंदी, उहा पूंजी जेकॾहिं खोटी निकिती, त पोइ कहिड़ो हाल थींदो। हिते तव्हां चंदो ॾियण लाइ तयार आहियो, पैसा ॾियण लाइ तयार आहियो, 500 ॾियण लाइ तयार आहियो, उहो ॾींहुं उहो हूंदो जो मां चवंदी पुट आऊं तोखे नथी सुञणा, पीउ चवंदो पुट आऊं तोखे नथो सुञणा, भाउ जो न हूंदो, को कंहिंजो न हूंदो। उहो ॾींहुं अहिड़ो ॾींहुं आहे जो भाउ खां भॼंदो, मां धीअ खां भॼंदी, नेकी ॾियण जे लाइ को बि तयार न हूंदो। उते वारी किरनसी जेकॾहिं खोटी निकिती त पोइ कहिड़ो हाल थींदो। जॾहिं ॾोकिरे इहा तक़रीर कई, जॾहिं ॾोकिरे इन नमूने सम्झायो त जेको अॼु खां उन वक़्त खां पहिरीं जेको उन टाइम उहो तमाशाई जेके खिली रहिया हुआ, जेके टहक ॾेई रहिया हुआ, जेके जेको आहे सो मस्खरापन उड़ाए रहिया हुआ, उहे सभु ओछंगारो ॾेई रोअण लॻा, ओ बि हाणे रोअण लॻा, उहो बि रोअण लॻा, उन खे बि फिक्र सताइण लॻो। उहो टाइम हो, ये अल्लाह जा वली आहिनि जेको दुनिया जी हर शइ खे, दुनिया जे हर मुआमले खे, दुनिया जी हर चीज़ खे आख़िरत सां परखीन था, आख़िरत सां परखीन था। ई अल्लाह वारा आहिनि, अल्लाह जा महबूब बंदा आहिनि, उहे बंदा आहिनि जिन जी ख़िदमत में हाणे उहो मजमू सारो गुनहगार हो, उहे माण्हू सभु गुनहगार हुआ, उन्ही खे आख़िरत जी ख़बर न हुई, उहे पंहिंजे हिसाब सां सभु जेको आहे सो गाफ़िल हुआ, ग़फ़लत जी निंड में सुतल हुआ। पर हिकिड़ी घड़ी जॾहिं अल्लाह वारनि सां टच थिया त उहा हिकिड़ी घड़ी, हिकिड़ो सेकेंड उन वारो जेको उन अल्लाह जो हू महबूब बंदो हो, वली हो, नंढड़ो जेको छोकिरो हो, नंढड़ो जेको ॿार हो, उहो बि अल्लाह जो वली हो, अहले मारिफत हो, उहो अल्लाह जो वली हो, आरिफन मंझि हो। उनखे नुक़्तो जॾहिं सम्झ में आयो, उहो ख़ुदि रुअण लॻो, ऐं जॾहिं उहो बुज़ुर्ग आयो, उहो बि आरिफ बिल्लाह हो, उहो बि रुअण लॻो। जॾहिं इन जी सोहबत में उठली जमात आई त उहो बि रोई, सभु अल्लाह जा वली बणिजी विया। असांखे खिलण जे बजाए रोअण खपे। असां सभु कुझु हासिल करे लाथो जो खिलूं था, असां सभु कुझु हासिल करे लाथो, असां पंहिंजी ज़िंदगी संवारे लाथी छा? असांखे आख़िरत जी फिक्र आहे कोन, मरणो न आहे छा? असांखे हिते ई वेठा हूंदासूं, अरे असां खां वॾा वॾा शहनशाह हलिया विया, असां खां वॾा वॾा जेको आहे सो बादशाह हलिया विया, जंहिं पंहिंजे पाण खे फिरौन सॼो हो, जंहिं पंहिंजे पाण खे ख़ुदाई जो दावो करे छॾियो हो, जिन ॾिठो त सिॼ असां मथे लहे थो, सिॼ असांजे लाइ उगे थो, ही ज़मीनूं असांजे लाइ आहिनि, ही दौलत असांजे लाइ आहे, पर मुहैया गो के न मिल्की न माली थे, सिकंदर जब गया दुनिया से दोनों हाथ खाली थे, दोनों हाथ खाली थे। ही दुनिया, हिन दुनिया कंहिंसां वफ़ा न है कई, दुनिया जी दौलत कंहिंसां वफ़ा न है कई, दुनिया जे माल कंहिंसां वफ़ा न है कई। असांजे अखियुनि जे अॻियां नौजवान पंहिंजो घर ठाहींदा आहिनि, बंगलो ठाहींदा आहिनि, सुहिणा पलक विछाईंदा आहिनि, रंग रोगन कंदा आहिनि, अञा घर ठही तयार नथो थिए ऐं घर जे धणीअ जो लाश निकिरे थो। न आहे ॾिठो असां, ॾिठो न आहे असां, ई मंज़र न आहे ॾिठो। अल्लाह जो ख़ौफ़ असांखे आहे कोन्हे।
दुरूद शरीफ पढ़ त पोइ अॻिते ॻाल्हि करियां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मौलाना मुहम्मदिन बारिक वसल्लिम सल्लु अलैहि सलातन व सलामन अलैका या रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। यक ज़माना सोहबते बा औलिया बेहतर अज़ सद साला ताअते पीरी बेरिया या हिकड़ी घड़ी जेका अल्लाह वारनि जी ख़िदमत में गुज़रे थी, अल्लाह जे प्यारनि जी ख़िदमत में गुज़रे थी, अल्लाह वारनि सां गॾु गुज़रे थी। सोहबते साले तुरा साले कुनद, सोहबते ताले तुरा ताले कुनद, या सोहबत या हिकड़ी घड़ी जेको अल्लाह वारनि सां गॾु गुज़रे थी, उ कॾहिं कॾहिं कहिड़ो बि गुनहगार इंसान हुजे उनजो बेड़ो पार करे छॾे थी। ऐं केॾो बि उन गुनाह जे अंदर ज़िंदगी गुज़ारी हुजे, उनजा 60 साल हिकिड़े पासे, हिकिड़ी घड़ी हिकिड़े पासे, 100 साल हिकिड़े पासे, हिकिड़ी घड़ी हिकिड़े पासे, इहा घड़ी उन टोटल जेको 100 साल 60 साल जेके गुनाहनि में गुज़रिया आहिनि, जेकॾहिं अल्लाह जे वलीअ जी सोबत में असर वठी तौबा कई त पुठियां तमामु गुनाह नेकियुनि में बदिलजी वेंदा हलिया, नेकियुनि में बदिलजी वेंदा हलिया। यो आऊं नथो चवां, अल्लाह जो क़ुरान चवे थो, उलमा वेठा आहिनि, महबूब जा फरमान चवनि था त केॾो बि गुनहगार हुजे जॾहिं रब उनखे माफ़ करे थो त रब एॾो रहमान आहे, एॾो रहीम आहे, एॾो मेहरबान आहे बंदे मथे जो माफ़ जॾहिं करे थो त ख़ाली खताऊं माफ़ नथो करे, जेतिरियूं खताऊं हुन थियूं उन्ही खे नेकियुनि में तब्दील करे छॾे थो। असां मंझि शऊर हुअणु खपे, अल्लाह वारनि जी सोहबत में अचणु खपे। हिकिड़ो अल्लाह जो बंदो हो, अल्लाह जो बंदो ऐं चोर हो, नल डाकू हो, एॾो ज़बरदस्त डाकू हो, एॾो ज़बरदस्त हू डाकू हो जो उन खां उन वक़्त जी दुनिया डिॼंदी हुई। उन टाणे जा माण्हू उन खां डिॼंदा हुआ जे फलाणो डाकू, उहो डाकू जेकॾहिं जेल खां ॿाहिरि निकितो त असांखे जेको आहे सो फुरे लूटे छॾींदो, बस्तियुनि जूं बस्तियूं फुरे छॾींदियूं। उन वक़्त जी हुकूमत बि हुन खां कन हणंदी हुई, हुन खां डिॼंदी हुई। हथ आयो हो ऐं उनखे जेल में हणी छॾियो, उनजा हथ कटियो, हिकिड़ो हथ कटे चोरी जे इल्ज़ाम में ऐं जेल में हणी छॾियो। उ जेल में रहियो, 10-12 साल जेल में रहियो ऐं जेल खां हिकिड़ो ॾींहुं फरार थी निकिरी भॼी वियो। जॾहिं भॼी वियो त हुन चोर हो, चोर खे वरी चोरी सुझी, हू बगदाद जे शहर में आयो। बगदाद जे शहर में राति जे टाइम हू आयो, ॾिसी कंहिं घर में जा चोरी कई आहे, हिकिड़े घर जे दरवाज़े मथे आयो त दरवाज़ो बज़ाहिर बंदि हो। हिन वञी दरवाज़े खे हथु लॻायो त दरवाज़े जे अंदरले पासा खूंटी बंदि न हुई, दरवाज़ो खुली वियो। ही अंदरि दाख़िल थियो, अंदरि दाख़िल थियो त वॾो दालान आहे, कुझु कमरा आहिनि, माण्हू गोबन आहे, सुञू घर पियो आहे। हे घर जे अंदरि फिरण लॻो त घर में वधीक को बि माल मिल्कियत हिनखे न मिलियो। हिकिड़े कमरे में वियो त चंद ताका कपिड़नि जा पिया हुआ, थोरा घणा कपिड़नि जा ताका पिया हुआ। चई हाणे ॾींहुं उगी वेंदो जेकर ॿियनि केॾा झांपा ॾींदुसि, ई चंद ताका कपिड़नि जा मिलिया आहिनि, इहे खणी वञा, अॼु इहो ई ठीकु आहे। हिन कपिड़नि जा ताका भेड़ा कया ऐं ॿधणु लॻो। तेसीं हिकिड़ो पोड़ो कमर झुकियल कमरे में दाख़िल थियो। ही चोर हो, जवान हो, पर उथी बीह वियो। ॾिठईं घर जो धणी अची वियो, पुलिस खे घुराईंदो या मुहाफ़िज़नि खे घुराईंदो या पाड़े वारनि खे सॾु करे मूंखे माराए छॾींदो, वरी पकड़ाए छॾींदो। ही बीह रहियो। हू पोड़ो आयो, मुस्कुरायो, खिलियो, खिली चई छो थकी पियो ऐं तकलीफ़ थी आहे? कपिड़ा ही ताको तोखां ॿधिजे नथो, हल आऊं तोखे ॿधायां थो। भरी तोखां ॿधिजे नथी, आऊं तोखे ॿधायां। हाणे हू पोड़ो हिनखे भेरो करे ॿई ॼणा कपिड़ा भेड़ा करे ताका ऐं भरी ॿधाए पियो। तॾहिं हिन ख़्यालु कयो जे घर जो धणी त न आहे, ही ॾोकिरो घर जो धणी न आहे। जेकॾहिं घर जो धणी हुजे हा त मूंखे कपिड़नि जी भरी छो ॿधाए? ही कपिड़नि जी भरी ॿधाए थो, कारण कहिड़ो आहे? सोच में पई वियो। पोड़े भरी ॿधाई त भरी हिकिड़ी में कपिड़ा ॿधजनि न पिया, घणा हुआ ताका। तॾहिं पोड़े जो ॻाल्हि सुण, हाणे ही 2 भरियूं था करियूं, हिकिड़ी भरी आऊं तो खणा, ॿी तूं खण, ऐं तूं जिते चयो तोखे छॾाए अचां। तॾहिं ॾिठो अड़े ही त चोर आहे, मुआरे साॻी धंधे वारो आहे। या त मूंखां मज़दूरी वठंदो या हिन में जा हिसो वठंदो। ही त चोर लॻे थो, ख़ुदि बि चोर आहे। तॾहिं चई ठीकु आहे, तूं मूंखे छॾाए अचिजांइ, आऊं तोखे ॾींदुसि कुझु बि न। चई न न न, मूंखे कुझु बि नथो खपे, आऊं ख़ाली तोखे छॾाए अच, तूं जिते चयो हुते खणाए रखाए अचंदुसि। ऐं भरी हिकिड़ी अथई, ॿधबी कोन।
ॿ ॿधूं चई ठीकु आहे ॿधो हाणे ॿ भरियूं ॿधूं छिके पघर थियो मुड़ुस उन जोर खे बि हाणे जॾहिं खणण मथे आया तॾहिं ॾोकिरे जो भी तूं थकी पियो आहीं ऐं थोरो खीर वठी अचां तूं पी ॾोकिरो कमरे में जा ॿाहिरि निकितो ऐं ॿाहिरि निकिरण शर्त वरी फट पाऊं वरियो आहे त मूंखे चोरी में मदद को थो कराए ही केरु माण्हू आहे बहरहाल हुनखे वधीक सोचण जो मौक़ो न मिलियो हुन फौरन डड़ डड़ करे खीर पी ऐं खीर पी जीअं असीं पीऊं था न आम तरह अल्लाह जे महबूब जी सुन्नत मथे न पाणी वठो त डड़ 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 कर माण्हू पिया कर ॿिए ठां में न आयो ऐं जेकॾहिं मानी खाऊं त माण्हू पिया ॿिया को फुरीनि था फटाफट बसि ॿई हथ सां जेकॾहिं ॿियो ख्वारिन ते ॿिन्ही हथ सां करे खाऊं अल्लाह जा बंदा असांखे बीमारियूं कोन लॻियूं आहिनि ये असां पुठियां बीमारियूं बड़ी बटे की लॻी आहिनि ॾाढी चवंदा न पंहिंजा असां वटि नींद वारा बड़ी बटे की लॻूं असांजा कच्छी जो त लसण खाई असांखे कोन लॻो हुई ई बीमारियूं पा पुठियां बड़ी बटे की लॻियूं हुई ई बीमारियुनि जो ॾोह कोन्हे हिन में पंहिंजो बि दख़ल आहे हिन में पंहिंजूं बेइतदालियूं आहिनि पाण ख़ुदि बि पंहिंजूं ग़लतियूं आहिनि नंबर 1 जेका बीमारी आहे उहा असांखे खाइण जी बीमारी आहे वॾे में वॾी जेका बीमारी आहे उहा खाइण जी बीमारी आहे असांखे इन खाइण वारी बीमारी ॿियनि बीमारियुनि खे दावत ॾेई घुराए थी इहा खाइण वारी बीमारी सां पेट ख़राब थिए थो पेट सां ख़राब थियण सां कब्ज़ी थिए थी बदहज़मी थिए थी एसिडिटी थिए थी ऐं ही सॼा मामला थियनि था ख़ुदि तबाबत थियनि जेको आहे इलाज मुआलिजे सां मामूली जेको आहे मामूली जेको आहे रखां थो इन सां वास्तो इन करे अर्ज़ु करियां थो या तिब्बा चून था जेको कब्ज़ी आहे इहो उम्मुल इमराज़ आहे टोटल बीमारियुनि जी मां कब्ज़ी आहे ऐं कब्ज़ी थिए घणे कारण थी असांजे ग़लति नमूने खाइण सां पेट ख़राब ग़लति नमूने खाइण सां हता के ई पेट में एॾो ख़राबो करे थी जो निड़ीअ खां हेठि जेके बि वॾियूं बीमारियूं जंहिंजा नाला वठण त हिते डिॼी वञूं पाण उहे बीमारियूं बि इन जे करे थियनि थियूं इन जे करे कहिड़े नमूने 2 ग़लतियूं वॾियूं असीं कयूं था हिकिड़ी तकड़ से मानी खाइणी ख़ब छसे खाइणी ऐं ॿियो हिन सूजी हेतिरे सूजी ॾाढो भरणो अॻे के वॾेरे जी दावत हुई मानी ऐं ताम घणा रधा विया हुआ उते मानियूं खारायूं या जलसो हो अहिड़ो कोई 11वीं शरीफ़ हुई उते वञी खाधो मानी हुई भली खाधो घणी खाधो हमरा हिकिड़ो लेट थी वियो उहो पुठियां पे वियो ऐं माण्हू मानी खाई आया पे जैसी हिकिड़े हमरा के उठ मथे ॿधियो पे खणे आया उन एतिरी खाधी हुई अॻे गाॾियूं हुयूं कोन उठ मथे ॿधी खणी पिया आया बाबा ही मामलो छा आहे अड़े बाबा उन तंबू खाइण वारे जो मामलो कीअं थियो त असीं उठ मथे जेको ॿधल आहे उहो चवे थो त फॿिया उहो जेको फाटी मुआ ऐं पंहिंजो पाण खणायो पियो वञा फॿिया उहो जेको फाटे वञे उहा घणी खाधी ओ फॿिया मिना घटि मिलियो पर एतिरो मिलियो जेको उठ मथे खणाए ले जाऊं पियो ई असांजो हाल आहे खाइण जे मामले भले कावड़ जो जेकॾहिं खाइण जे मामले में असांजो इहो हाल होए न होए त पोइ मस्जिद में छो नथा हलो उते खाइण जे लाइ कुझु कोन्हे हिन तंबू में छो नथा अचो हिते खाइण जे लाइ कुझु न आहे ऐं ॿियो तंबू हुए जंहिंमें कुझु बांटण वारा हुन हिते असां मुंहिंजा कोई हिकिड़ो माण्हू उथी चया अड़े बाबा ही 2 गटा हुनखे ॾे ही हिकिड़ो पट हुनखे ॾे ही 2-4 जेको आहे इटू हिनखे ॾे तव्हां कुल ढोड़ी हिते अचो टोटल अची वञो गटा पिया बांटे फलाणी शइ पिया बांटे मौलवी अॼु त मौलवी भला आया आहिनि अॻे त रुगो तकरीर अॼु बांटे पिया तव्हां खुल अची वञो ऐं हाणे हू हमरा हू बि चयो पंहिंजो खाइण जो सिस्टम जेको आहे इहो ख़राब आहे खाई नड़ थिया वञो पुछो हमरा भली बीमार ऐं टिकी बिकी ॾियूं कोई फकी बकी ते फकीरी घटी हुए तो बड़े खाऊं फकीरी घटी इन बीमार कयो
अल्लाह जे महबूब फरमायो ओ मुंहिंजा गुलाम तोखे पेट ॾिनो आहे ई ओझरी या मादो ॾिनो आहे ई खाइण लाइ इन जो तरीक़ो रखियो वियो आहे इन जा टे हिसा कर हिकिड़ो हिसो पाणीअ जे लाइ आहे ॿियो हिसो हवा जे लाइ आहे टियों हिसो खाधे जे लाइ आहे जेकॾहिं तूं ॾेढ मानी खाई थो तुंहिंजी खुराक ॾेढ मानी आहे त केतिरियूं मानियूं तोखे खाइणियूं आहिनि पेट जी गुंजाइश ॾेढ मानी जी आहे त अधु मानी जेतिरो पेट पाणीअ जे लाइ अधु मानी जेतिरो पेट हवा जे लाइ ऐं अधु मानी खा पोइ जेकॾहिं बीमार थी पोइ जेकॾहिं बीमार थी त पोइ इलाज जो ख़र्च मदीने वारे खां वञी वठ मदीने वारे खां वञी वठ ऐं ॿियो नंबर मानी आहिस्ते आहिस्ते चबाए खा अरे साइंस वारा हींअर चवनि था ही डॉक्टर हींअर चवनि था जे मानी चबाए खा असांजे आका फटल जेको सो खची जी तॾहिं मथे वई फटियल खची जी तॾहिं मथे वई मदीने जी धरती मथे वई अॼु खां 1450 साल पहिरीं फरमायो ओ मुंहिंजा गुलाम मानी चबे खा जेकॾहिं मानी चबे खाईंदे त मुंहिंजी थुक बेड़ी थींदी जेकॾहिं थुक बेड़ी थी ऐं तुंहिंजे खाधे सां गॾु वेही मादे मच वेही त इहा आंड्रे में चिकनाहट पैदा कंदी ई जॾहिं चिकनाहट पैदा कंदी त पोइ तोखे कब्ज़ी कोन थींदी जेकॾहिं कब्ज़ी न थींदी त बीमारी कोन थींदी ऐं तूं हमेशह सेहतमंद ऐं तवाना रहंदे ये अल्लाह के महबूब असांखे उसूल दसिया आहिनि असांखे सुन्नतनि मथे अमल करणो आहे असांखे कंहिंजे दर मथे वञण जी ज़रूरत न आहे असांखे कंहिंखां पुछण जी ज़रूरत न आहे असांजे मज़हब इस्लाम ऐं बानी मज़हब इस्लाम असांजे लाइ सभु कुझु रखी छॾियो आहे असीं उते अचूं त सही असीं उनखे वठूं त सही असीं झोली फैलायूं तो सही अरे वो तो माइल पर करम है कोई साहिल ही नहीं राह दिखाए किसे रह रहे मंजिल ही नहीं वो तो माइल पर करम है वो तो माइल पर करम है कोई साहिल ही नहीं राह दिखाए किसे रह रहे मंजिल ही नहीं रह रहे मंजिल ही नहीं त जेकॾहिं उहो रस्तो ॾेखारण वारा बि बीठा आहिनि अता करण वारा बि बीठा आहिनि रस्ते जो तोशो ॾियण वारा बि बीठा आहिनि रस्ते जो ख़र्चो ॾियण वारा बि बीठा आहिनि अवां हली मार्ग मथे था अचो रस्ते जे लाइ तयार त थियो हलण जे लाइ तयार त थियो पंहिंजी झोलीअ खे त फैलायो ॾियण वारा अबरा न आहिनि ॾियण वारा ये वो दाता है ये वो दाता है कि दे करके फिर पूछते नहीं है सुभान अल्लाह वाह वाह ये उहे दाता आहिनि उहे दातार आहिनि उहे महबूब आहिनि जेके जेकॾहिं किथे बि हुजनि तूं सॾु कर तोसां सॾ में साणी थींदा शाह फरमाए थो मीरा शाह मदद थी मीरा शाह मदद थी अची ओखीअ वेर लीलाह लग लतीफ़ चए भर पांदी अॾे पेर औलाद अली शेर किचका मुहाड़ मुरीदन ॾे सुभान अल्लाह सुभान असीं सॾ त करियूं असीं रहनुमाई त वठूं असीं झोली त फैलायूं द्रूशी पढ़ अगली ॻाल्हि करियां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मौलाना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम सल्लु अलैहि सलातन व सलाम अलैका या रसूल अल्लाह हुअण ईअं खपे अॼु 5 बजे सुधी तकरीर हले केतिरे बजे सुधी 5 बजे सुधी शाम जो ऐं पोइ लंगर चालू कंदासीं अॼु कंदासीं ईअं चित आख़िर नमाज़ कंहिंखे पढ़णी न आहे नमाज़ जो टाइम थियो ऐं नमाज़ पढ़ंदो हिकिड़े ॿिए मौलवी खे उथियारंदुसि जी जंग कंदा वागे ॿुधाए थी अब वेठा हुजा मौलवी तकरीर को सूड़े रखंदो ऐं पोइ आऊं नमाज़ पढ़ी पढ़ी पाऊं वास्ते वरी आऊं शुरू थी वेंदुसि वरी ॿियो मौलवी नमाज़ जे टाइम में हिकिड़ा नमाज़ पढ़ंदा ॿिया तकरीरूं कंदा ॿियो कमु हलंदो सादी जूं मानी सही आहे न इएं इएं कबो तरह कमु ठहंदो द्रूशी पढ़ वरी अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद व अला आले सय्यदिना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम सल्लु अलैहि सलातन व सलामन अलैका या रसूल अल्लाह हाणे हू पोड़ो चवे थो खीर पीला थई हाणे भरी खण हाणे उन पोड़े उनखे भरी खणाई जवान खे खणाई पोड़ो खपे थो पोड़े खां भरी खजे नथी पोड़े वीचारे कोशिश कई ज़ईफ़ आहे भरी खणे थो भरी खजे नथी तॾहिं उन चोर नौजवान पंहिंजी भरी रखी ऐं पोड़े खे भरी खणायई पोड़े भरी खणी तंहिंखां पोइ नौजवान पंहिंजी भरी खई पोड़े खे चई अॻ में हल अञा बि चोर सम्झे थो जी पोड़ो चोर आहे पुठियां भरी खणी भॼी वेंदो
हिनखे जेको कपिड़नि जी भरी खणाई आहे खणी भॼी वेंदो हलियो अॻ में माफ़ी वठे थो जे मुंहिंजी तरफ़ां तोखे जो तकलीफ़ थिए पई महिरबानी करे माफ़ कर ऐं तुंहिंजो माल पुॼाए ॾियां थो ऐं हू पुठियां गारियूं बकंदो अचे थो ऐं पोड़ो अॻ में नरमी कंदो हले थो पोड़ो प्यार जा लफ़्ज़ चवे थो पोड़ो मुहबत जा लफ़्ज़ हला पे थो ऐं पुठलो गारियूं ॾिए थो बकंदो अचे थो तूफ़ान कंदो अचे थो ठुॾा हणंदो अचे थो हलंदे हलंदे बगदाद जे शहर खां ॿाहिरि निकिता खंडरात में विया पुराणो शहर हो हैदराबाद बस्ती हुई उॾां आया खंडरात में जाया पुराणे मकान में जाया जंहिं जॻह ते कोई बि इंसान वसंदड़ न हो जॾहिं उते आया त उन पुठले चोर चो त ही जेको वैरान मकान आहे इन में भरी फिगाए इन में भरी फेंक उन पोड़े उते भरी फेंकी ऐं हिन बि पंहिंजी भरी फेंकी ऐं पोड़े खे चई हल पोड़े चयो मुंहिंजी नातवानी जे करे मुंहिंजी ज़ईफ़ी जे करे मुंहिंजी पोड़पण जे करे मुंहिंजी हिन कमज़ोरी जे करे तोखे तकलीफ़ थी आहे महिरबानी करे अल्लाह जे वास्ते माफ़ कर आऊं हलां थो ईअं चई पोड़ो पुठीरो रवानो थियो हाणे हू चोर हुनखे गौर सां ॾिसी रहियो आहे हुनजा लफ़्ज़ जेके हुआ प्यार भरिया लफ़्ज़ जेके हुआ त तूं मूंखे माफ़ कर तोखे मूं तकलीफ़ ॾिनी आहे मुंहिंजी ज़ईफ़ी जे करे अल्लाह जे वास्ते माफ़ कर ये माफ़ वारा लफ़्ज़ ये माफ़ी वठण वारा लफ़्ज़ तीर थी हुन चोर जी दिलि में चुभी विया हलिया गोली थी लॻी विया हलिया चोर घणी देर तक उते बीठो हो पी न सघियो हाणे इंतज़ार करण लॻो ॾींहुं उगे पोड़ो हली वियो पंहिंजी मंज़िल मथे पोड़ो हले कंहिंजो हो किॾां हलियो वियो पर चोर जी दिलि जे अंदरि बेचैनी थी पई ही पोड़ो हो केरु जेकॾहिं घर जो धणी हो त पोइ मूंखे चोरी छो करायईं जेकॾहिं चोर हो त पंहिंजो हिसो छो न वरितईं जेकॾहिं आम माण्हू हो त बि मूंखां माफ़ी छो वरितईं जेकॾहिं मलाइक ऐं फ़रिश्तो हो त बि मूंखे ॾसई कोन कारण कहिड़ो आहे ही कहिड़ी ही इंसान हो मलाइक हो जिन हो ऐं छा ऐं हुनजा ही लफ़्ज़ जेकॾहिं मलाइक हो जेकॾहिं जिन हो त पोइ मूंखां माफ़ी छो वरितईं हुन मूंखां माफ़ी कहिड़े नमूने वरिती न मलाइक थो लॻे न जिन थो लॻे न को ग़ैर मख़लूक थो लॻे त इंसान थो पर इंसान आहे त पोइ कहिड़े तबिके सां तालुक़ रखे थो इंसान आहे त घर जो धणी आहे शाहूकार आहे या चोर आहे जे शाहूकार आहे त चोरी छो करायई जे चोर आहे त पोइ पंहिंजो हिसो छो न वरितईं हैरान थी ॾींहुं उगी वियो जॾहिं रोशनी ॾींहुं फैलाई जॾहिं नूर ॾींहं जो फैली वियो हलियो हाणे इहो चोर उन साॻी उबते पगे हले थो ॻाल्हि मुंहिंजी में सम्झो था न डिॼण जी ज़रूरत न आहे ॻाल्हि ख़तमु करियां थो दुआ घुरंदासीं वधीक डिॼण जी ज़रूरत न आहे बहरहाल हाणे उहो चोर उन साॻी पगे हले थो जितां चोरी करे आयो आहे ॾींहुं उगी चिटो थी चुको धूप निकिरी चुकी काड़ो आहे शहर में हलचल लॻी वई आहे हिन जो हथ कटियल आहे ही चोर आहे हिनखे सभु सुञनि था पंहिंजी शिकिल लिकाए झुंड वारियो अचे थो हली उन दरवाज़े मां आयो जिते राति चोरी कई हुई उन साॻी गेट मथे आयो राति जो त गेट सुञो लॻो पियो हो दर बंदि हो घर बि सुञो हो का शइ कोन हुई हाणे जॾहिं ॾींहं जो अचे थो त हलचल लॻी पई आहे हिकिड़ो टोलो अंदरि वञे पियो ऐं उहो अंदरां जेको सो रूमंदो अचे थो ऐं वञे पियो पाऊं खिलंदो वञे पियो जेको रूमंदो अचे थो उहो खिलंदो पाऊं वञे पियो ऐं जेके खिलंदा आया थे जेके खिलंदा अचनि था उहे पाण निकिरनि था त रूमंदा वञनि पिया अजीब हाल आहे चोर बि गौर करे थो ही कहिड़ो घर आहे राति जे मंझि चोरी कई माण्हू जी को बि जेको सो अंदरि धप बि न हुई हिकिड़ो ॾोकरो आयो ऐं हींअर जॾहिं आऊं इन घर जे दरवाज़े मथे आयो आहियां त माण्हुनि जा टोले जा टोला अंदरि वञनि पिया जेके खिलंदा वञनि था उहे रूहंदा ॿाहिरि निकिरनि था जेके रूहंदा वञनि था उहे खिलंदा ॿाहिरि निकिरनि था ही माजरा छा आहे मूंखे अंदरि वञी ॾिसणु खपे उहो चोर फौरन अंदरि हले थो जीअं अंदरि हले थो त हिकिड़ो दालान वॾो आहे ऐं हिकिड़ो वॾो हॉल आहे उन दालान में माण्हुनि जी लाइन लॻी पई आहे कतार लॻी पई आहे ऐं अंदरि हॉल जे अंदरि उहो पोड़ो साॻियो चंड जी जेको रोशनी वारो चहिरो खणी चंड जहिड़ो चमकंदड़ चहिरो खणी हाणे उनजे जिस्म मथे नूरानी क़ुबा आहे ऐं मसरत मथे वेठो आहे माण्हू अदब एहतराम सां उन मंदा वेठा आहिनि जेको माण्हू जहिड़ो अर्ज़ु करे थो उन नमूने उनखे रहनुमाई
पई मिले पई। ही चोर अचे थो, दरवाज़े मथे चोर अचे थो, ॾिसे थो राति हिन घर मां मूं चोरी कई हुई, चोरी कराइण में हथ हिन जेको आहे सो ॾोकरे पोड़े जो हो। जे मंदा माण्हू अक़ीदत में वेठा आहिनि, हालो बनाए वेठा आहिनि, घेरो बनाए वेठा आहिनि। ॾिठो आहे जख वारी रातनि में, धुंधली रातनि में जॾहिं चोॾहं जो चंड आसमान में चमकंदो आहे त उन जे तरफ़ हिकिड़ो घेरो हूंदो आहे, हालो हूंदो आहे, चार तरफ़ घेरो हूंदो आहे। ईअं इंसाननि जो घेरो लॻल आहे ऐं उहो चंड जहिड़े चहिरे वारो इंसान विच में वेठो आहे। जेके रुअंदा उन जे मंदा अचनि था, उहे खिलंदा पाण हटनि था, ऐं जेके खिलंदा अचनि था उहे रुअंदा पाण वञनि पिया। चोर रुअंदो अचे थो, रुअंदो अचे थो। अॻिते आयो, जॾहिं दरवाज़े मथे बीठो तॾहिं उन पोड़े बि मथे नज़र कई। जीअं नज़र कई त राति वारो चोर हो। चई अंदरि हली आ बाबा, अंदरि मुंहिंजा दोस्त, तूं अंदरि हली आ बाबा, अंदरि हली आ, तुंहिंजे लाइ जॻह फुल आहे। माण्हुनि खे इशारो थियो, विचार जॻह ॾिनी हुई, मजमू हटी वियो ऐं हू चोर जीअं अॻिते हलियो आयो, जॾहिं अॻ में अची बीठो तॾहिं उन पोड़े उन जेको आहे सो ज़ईफ़ इंसान उन मथे नज़र करे चयो, हिन दिलि जे अंदरि अञा अल्लाह जो ख़ौफ़ नाहे आयो? हिन दिल जे अंदरि अञा अल्लाह जो ख़ौफ़ नाहे आयो? अञा दुनिया जी लालच नाहे निकिरी? अञा दुनिया जे दौलत जी लालच नाहे निकिरी? अञा दुनिया जे माल जी लालच नाहे निकिरी? अबा, हाणे हिन दिल जे अंदरि अल्लाह जो ख़ौफ़ अचणु खपे। एतिरो जो फरमायो पोड़े, एतिरो जो फरमायो, उहा दिल जेका 12 सालनि जी तकलीफ़ सां, जेल ऐं क़ैद खां, सज़ाउनि सां बि नरम न थी हुई, हाणे उहा दिल अहिड़ी नरम थी, अहिड़ी नरम थी जो उनजो इज़हार अखियुनि कयो, उनजो इज़हार अखियुनि गोड़नि जी शक्ल में कयो। जे अख मुंहिंजा कॾहिं गोड़ा वया न हुआ, जे ख़ुदा जी मख़लूक खे तकलीफ़ ॾेई रुआरियो हो, हमेशा परेशान करे रुआरियो हो, उहो हिकिड़े ज़ईफ़ नातवा पोड़े मांधा पंहिंजी पूरी तवानाई हाराए वेही रहियो, पंहिंजी पूरी ताक़त हाराए वेही रहियो। उनजी अखियुनि मुंहिंजा गोड़ा लही पिया, उहो बेतहाशा किरी पियो, कदमनि में जले थो, चवे थो अल्लाह जा बंदा, अल्लाह जा महबूब बंदा, जीअं तूं चवे थो हिन दिल जे अंदरि को अल्लाह जो ख़ौफ़ न आहे, यकीनन तुंहिंजी नज़रनि सां मुंहिंजी दिल जे अंदरि ख़ौफ़ उंडेलियो वियो आहे, उंडेलियो वियो आहे। ऐं अल्लाह जा बंदा, हाणे पंहिंजा महबूब हथ मथे उठाए, मूं गुनहगार जो कहिड़ो हाल थींदो, मूं गुनहगार जो कहिड़ो हाल। आऊं जेकॾहिं न सुञाणंदा हुजो इब्न साबात आहे, अब्दुल्ला बिन साबात पूरे इलाके जो मशहूर ठग, चोर, कारेल ऐं लुटेरो आहे, दहशतगर्द आहे। पर अवां जी हिकिड़ी घड़ीअ जी सोहबत, राति वारी हिकिड़ी घड़ीअ जी सोहबत, उन सोहबत मुंहिंजे दिल जे कुफर खे चीरे छॾियो, मुंहिंजे दिल जे शैतान खे मारे छॾियो, मुंहिंजे दिल में जहालत जो जनाज़ो निकिरी वियो हलियो, मुंहिंजे दिल में गफ़लत जो जनाज़ो निकिरी वियो हलियो, मुंहिंजे दिल में सारा कुफर ऐं सारियूं बुराइयूं निकिरी वियूं हलियूं। हाणे हीअ दिल अल्लाह जे ख़ौफ़ सां लर्ज़ा पर अंदाम आहे ऐं अल्लाह जा वली मूं मथे रहम कयो वञे। अल्लाह मूं मथे रहम कंदो या न, इहो रब मूं मथे रहम कंदो या न, मुंहिंजो बुरो हाल आहे। उहो अल्लाह जो वली, उहो वली ॿियो न आहे, उहो सैयद ताइफ़ आहे, हज़रत जुनैद बगदादी आहे, जेको अल्लाह जे महबूब वलियनि जो सरदार आहे, पीरान पीर दस्तगीर जे जेको आहे सो मुर्शिदान निज़ाम में उनजो नालो अचे थो। हज़रत जुनैद बगदादी सैयद ताइफ़ आहे ऐं उन पोड़े खे, उन नौजवान खे भाकर वजी खणे थो। पाण फरमाइनि था, तूं ख़ुशि थी, रब तबारक व तआला जल शानहू तुंहिंजा गुनाह, तुंहिंजूं बदकारियूं नेकियुनि सां तब्दील करे छॾींदो। सुभान अल्लाह, नारे तकबीर, नारे रिसालत, शान औलिया इकराम, नेकियुनि सां तब्दील करे छॾींदो। तूं छा सम्झंदो आहीं इब्न साबात, छा तुंहिंजा गुनाह अल्लाह जी रहमत खां वॾा आहिनि, अल्लाह जे करम खां वॾा आहिनि, अल्लाह जे रहम ऐं फज़ल खां वॾा आहिनि? छा फरमायो, जेकी मंझि जहान सो तारी तक अल्लाह वारनि में शामिल थी। तॾहिं अल्लाह जो कलाम फरमाए थो, या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह वब्तगू इलैहिल वसीला वजाहिदू फी सबीलिही लअल्लकुम तुफ्लिहून। ऐं ईमान वारो अल्लाह खां डिॼो, ऐं ईमान वारो अल्लाह खां डिॼो ऐं वसीलो ॻोल्हियो, मुजाहिदा करियो एतिरे जे ला
तव्हां कामयाब थी वञो। असांजी कामयाबी न भतम जो गेम ज न आहे, असांजी कामयाबी रब जे ख़ौफ़ मंझि आहे, अल्लाह वारनि जे वसीले मंझि आहे ऐं अल्लाह जी इबादत करण मंझि आहे, कोशिशूं ऐं जिदोजहद करण मंझि आहे, तॾहिं कामयाबी मिलंदी। ईअं कामयाबी रखियल न पई आहे। हाणे लास्ट में मुंहिंजी जेको सो इन गुफ़्तगू खे वेड़ींदे इहो अर्ज़ु कंदुसि त बराए करम व महिरबानी ही जेके मजलिसूं आहिनि सिर्फ़ु हिकिड़े जे लाइ। जेकॾहिं असांखे तकड़ हुजे त कहिड़ो कमु करणु खपे? मजलिस में हाज़िर थियणो आहे। थोड़ी तकड़ आहे त पोइ हिन मजलिस में वेही हलिया वञो, मानी न खाधी त को कमु न आहे, वञी ॿियण खाईंदासीं। पर असां वारा छा कनि, तकड़ आहे त पोइ तंबू वारो कमु करे वञनि, ही भले लही वञे, नंगर वारो कमु करे वेंदासीं, ही भले रही वञे। उहो ज़रूरी न आहे, ज़रूरी ही आहे, ज़रूरी ही आहे। हितां जेकॾहिं तूं कुझु वठी वए, हिन जगह था जेकॾहिं तोखे हिकिड़ो कतरो मिली वियो, ई क़बर तक गॾु हलंदो, ऐं हुतां जेकॾहिं 500 ग्राम खाई वए, सुबुह तक भेड़ो हूंदो। हुन लंगर में जेको तो हासिल कयो तो भेड़ो केतिरो रहंदो, भत केतिरी तौर तो सुबुह तक हूंदो। कब्ज़ी न थई त सुबुह तक, कब्ज़ी थी त 4 ॾींहं वठ, कब्ज़ी थी पई न त 4 ॾींहं तूं रखी सघे थो रखे भेड़ो। ऐं जेकॾहिं कब्ज़ी न थई ऐं घणो खाधे त पोइ थोड़ी देरि खां करे ॿार साथ कोन ॾींदो। साथ ही अमल नेक ॾींदा, वखर उहो विया जो पए पुराणो न थिए, वखर उहो विहा जे पए पुराणो न थिए। वेचींदे विलात में ज़रो थिए न ज़ा, उहा का हर हला आगे तो उनजी उभे। छा फरमाए थो, अहिड़ो हितां सामान खण जेको पुराणो न थिए, रोज़ नओं हुजे ऐं हुन विलात में विकिणे त उते उनजी क़ीमत हुजे। वेचींदे विलात में ज़रो थिए न ज़ाय, उते वञे त हुनजी क़ीमत वध हुजे, घटि न हुजे, वधंदी क़ीमत हुजे। अहिड़ो सामान खण, अहिड़ो वापार कर जेको हुन विलायत तक पुराणो न थिए। अड़े उन विलायत तक पुराणो थियण वारी, न पुराणो थियण वारी शइ भत आहे या इहे नेकियूं आहिनि? त असांखे हिन मजलिसनि में नेकियूं खणणु खपनि या भत? अॼु खां पोइ असीं इंशाअल्लाहुल अज़ीज़ हिन पाक मजलिस मंझां इहो दर्स हासिल करे वञूं था, इहो सबक हासिल करे वञूं था जी जॾहिं बि हिन पाक मजलिसनि में ईंदासूं त नेकियूं माणींदासूं, रब जी रहमत जा छींटा वठंदासूं। जेकॾहिं लंगर खां टाइम न हूंदो ऐं न मिलियो त को ॻाल्हि न आहे, पर हिन पाक मजलिस मंझां हिसो वठी वेंदासीं इंशाअल्लाहुल अज़ीज़। रब तबारक व तआला जल्ल शानहू पंहिंजे महबूब जे सदके असांजो हिते अचणु वेहणु ॿुधणु क़बूल फरमाए। ऐं मूं गुनाहगार जेकी लब कुशाई कई, अव्हांजी दिला आज़ारी कई, अव्हांखे ॾुख पुॼायो, शायदि अव्हांखे तकलीफ़ ॾिनी, उहो रब मूंखे बि माफ़ करे ऐं अव्हांजे लाइ पासे हिदायत करे, मुझे लाभ से नजात करे। ऐं रब तबारक व तआला जल्ल शानहू असांखे नमाज पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए, नेक अमलनि जी तौफ़ीक़ अता फरमाए, असांखे सुहिणी सम्झ अता फरमाए, असांखे इल्म जी अहमियत अता फरमाए, असांखे असांजूं मस्जिदूं आबाद करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अस्तगफिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन, अस्तगफिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैहि व आखिर दवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मुस्तफा जाने रहमत पेला को सलाम, मुस्तफा जाने रहमत पेला को सलाम, शमाए बज़ में हिदायत पेला को सलाम, शहरे यार इराम ताजदार हरम, शहरे यार इराम ताजदार हरम, नौबहार शफाअत पे लाखों सलाम, मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम, शमाए बज़ में हिदायत पे लाखों सलाम, मुझसे खिदमत के खुद सी कहे हर ज़ा,
मुझसे खिदमत के खुद सीखा है हारजा मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम शमाए बज़ में हिदायत पैदा या रसूलुल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या खैर खल्क़िल्लाह। ऐ खुदाए पाक के लाडले प्यारे रसूल ये सलाम आजिज़ाना रो कबूल या करीमा कारसाज़ा बंदा नवाज़ा तुझे महबूब जे सदक़े या अल्लाह ई गोठ मिठे जे तरह अहले सुन्नत जमात जिलानी जमात जेका 11 शरीफ जो प्रोग्राम कयो आहे सजायो आहे या अल्लाह हिन जे अंदर जे करे ग़लतियूं थियूं हुजनि नाज़िशूं थियूं हुजनि या अल्लाह त तुंहिंजे महबूब जे सदक़े माफ़ फरमा या अल्लाह तुंहिंजे हबीब जे सदक़े तुंहिंजे महबूब जे सदक़े या अल्लाह इन महफ़िल खे सजाइण में संवारण में जंहिं जहिड़े नमूने हिसो वरितो या अल्लाह दामे दरमे क़दमे सुखने जंहिं नमूने बि हिसो वरितो तुंहिंजे महबूब जे सदक़े क़बूल फरमा तमामी जा बेड़ा पार फरमा तमामी जी हाज़िरी खे क़बूल फरमा या अल्लाह असीं तमामी गुनाहगार आहियूं असांजा गुनाह बख़्श फरमा या अल्लाह असीं तमामी गुनाहगार आहियूं असांजा गुनाह बख़्श फरमा या अल्लाह तुंहिंजे महबूब जे सदक़े तुंहिंजे हबीब जे सदक़े या अल्लाह असांखे नेक बना असांखे नमाज़ी बना या अल्लाह असांखे अल्लाह खां डिजण वारा बना या अल्लाह असांखे अल्लाह जो ख़ौफ़ अता या अल्लाह तुंहिंजो ख़ौफ़ अता फरमा या अल्लाह असांखे महबूब नबी जो शर्म अता फरमा या अल्लाह तुंहिंजे हबीब जे सदक़े तुंहिंजे महबूब जे सदक़े असांजा बेड़ा पार फरमा या अल्लाह असांखे बख़ील बीमारियुनि खां पनाह में रख या अल्लाह मौजूदा वबा खां पनाह में रख या अल्लाह जेके अचण वारियूं वबाऊं आहिनि उन्हनि खां बि असांखे बचाए या अल्लाह हिन मजलिस जे अंदर ऐं ॿिया जेके बि असांजा भाउ बीमार आहिनि उनखे शिफ़ाए कामिला अजिला अता फरमा या अल्लाह जेके बीमार आहिनि उनखे शिफ़ाए कामिला अजिला अता फरमा बे औलाद आहिनि उनखे साले औलाद अता फरमा जे बा औलाद आहिनि उनजो औलाद साले फरमा या अल्लाह असांखे असांजूं मस्जिदूं आबाद करण जी तौफ़ीक़ अता फरमा या अल्लाह असांखे असांजा मदरसा आबाद करण जी तौफ़ीक़ अता फरमा या अल्लाह असांजे बचन खे क़ुरान शरीफ़ जा ताली बना कारी बना या अल्लाह असांजे बचन खे दीन जा इल्म बना या अल्लाह असांखे दीन ऐं दुनिया जो इल्म अता फरमा असांजे मुल्क हिंदुस्तान खे अमन ऐं शांती जो गहवारो बना या अल्लाह शांती अता फरमा या अल्लाह असांजे विचां नफ़रतूं दूर फरमा या अल्लाह असां जे अंदर जो कसो मोहब्बतूं पैदा फरमा या अल्लाह तुंहिंजे महबूब जे सदक़े तुंहिंजे हबीब जे सदक़े असांखे सुहिणी सम्झ अता फरमा या अल्लाह फ़हम अता फरमा या अल्लाह आपसी मोहब्बत अता फरमा या अल्लाह तुंहिंजे महबूब जे सदक़े तुंहिंजे हबीब जे सदक़े या अल्लाह असांखे हेड़ियूं मजलिसूं बार बार नसीब फरमा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंत समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंत तव्वाबुर रहीम रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार बिहुर्मत इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम सल्लू अलैहि सुब्हान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन मुबारक ऐलान समाज फरमाए कल सुबह 11 शरीफ का प्रोग्राम हसानी के पास सोलंकी गांव टूडे फकीर की बस्ती